अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन खे खुशामदीद। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा। अॼु वरी बि ॿियो दफ़ो अव्हांजी ख़िदमत में हिकु इस्लाही ॻाल्हियूं खणी कुझु इस्लाही ॻाल्हियूं खणी हाज़िर थियो आहियां। सो दोस्तों, असांजी ज़िंदगी जे अंदरि कई मरहला अचनि था, पर असां सोचूं त जेके असांजी ज़िंदगी जे लाइ फ़ाइदेमंद ॻाल्हियूं आहिनि, मुफ़ीद ॻाल्हियूं आहिनि, इस्लाह वारियूं ॻाल्हियूं आहिनि, सो उन्हनि खे असां ज़रूरु ॿुधूं ऐं ॿियनि ताईं बि पहुचायूं। छो जो हिकु सुठो कमु आहे। जेकॾहिं माण्हू खे कंहिं ॻाल्हि मां फ़ाइदो पहुचे थो त माण्हू पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ खे बि उन मां फ़ाइदो पहुचाए। दोस्तों, इस्लाम असांखे बेहयाई ऐं बुराई जे कमनि खां रोकण जे लाइ जेके पाबंदियूं लॻायूं आहिनि, उन्हनि मां पाबंदी हिकिड़ी हीअ बि आहे त असां जॾहिं कंहिं जे घर जे दरवाज़े खां या खिड़की खां या सुराख़ खां लिकी करे ॾिसूं था, इस्लाम असांखे इन अमल खां सख़्ती सां मना कई आहे। इस्लाम जे अंदरि बिल्कुलु इन शइ जी मना थियल आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बि मना फ़रमाई आहे। असां बेख़बरी में ला इल्मी में इहे कमु करे वेंदा आहियूं, कंहिंजे घर जे दरवाज़े तां लिखी ॾिसंदा आहियूं या खिड़की खां या सुराख़नि खां। सो इस्लाम जे अंदरि इन शइ जी सख़्ती सां मना कयल आहे। प्यारा दोस्तों, अव्हांखे हिकु सहाबी जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हज़रत मुस्लिम बिन नज़ीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकिड़ी शख़्स घर में दाख़िल थियण जी इजाज़त त घुरी, लेकिन गॾोगॾु सुराख़ मां ॾिठो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण हुनखे फ़रमायो त तुंहिंजी अखि जेका आहे सो त दाख़िल थी चुकी आहे, बाक़ी रहिजी वियो आहे जिस्म, सो इजाज़त न आहे। त बहरहाल इन अमल खां असांखे सख़्ती सां मना कई वई आहे। छो जो अखि सां जेको असां सुराख़ मां ॾिसूं था, दरवाज़े मां ॾिसूं था, इहो असांखे बिल्कुलु मना थियल आहे। इन कमनि खां असां पाण खे बचायूं जंहिंखां इस्लाम असांखे मना करे थो। जॾहिं कंहिंजे घर वटि वञूं या घर में वञणु चाहियूं था त सलाम करियूं, दरवाज़े ते इजाज़त वठूं, इजाज़त वठण खां बाद में वञूं। ईअं असांखे बग़ैर इजाज़त जे घरनि में अचूं वञूं या सुराख़नि या खिड़कियुनि था ॾिसूं, इहे जेके कम आहिनि, इहे जेके अमल आहिनि, असांखे बेहयाई ऐं बुराई जे कम जी तरफ़ वठी वञनि था, उन रस्ते ते वठी वञनि था। त असां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल पाण बि करियूं ऐं ॿियनि खे बि उन अमल जे लाइ चऊं त बाबा हिननि ॻाल्हियुनि ते अमल कयो। छो जो जेके कम असांखे ज़िंदगी में फ़ाइदो ॾियनि त असां पाण बि उहे कम कयूं ऐं ॿियनि खे बि उन्हनि कमनि जो हुकुम कयूं। सो अलाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी इंशाअल्लाह ॿिए टाइम अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह।